तो ही कहाणी आहे हिकिड़े ठग जो। हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण अलाह पाक आहे, पर ही बि दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह जे बादशाही में हिकिड़ो निभागु शख़्स रहंदो हो, जेको एॾो हॾ हराम हूंदो हो, कमकार करण लाइ कंजर जी दिलि न चवंदो हो। एॾो कंजर हॾ हराम हूंदो हो। हिकिड़ी हिन कंजर दिलि में ख़्यालु कयो, छो न किथे वञी ठगी करे अचिजे। कमकार त मूंखां पुॼे ई कोन थो, हाणे जेकॾहिं ठगी करे अचां त भला पेट गुज़र थींदो, ऐं वेठे त शींहं बि बुख मरंदा आहिनि। सो हिन कंजर उहो ख़्यालु करे घरां रवानो थियो। हीउ कंजर हुरींदो हकलींदो वेला वक़्तु काटींदे हिकु ॻोठ जी ख़बर पइजी वियसि। हिन खे हिकु ॻोठ जी ख़बर पइजी वियो। उहो ॻोठु एतिरो परे हो जो हुते मोबाइल सिंगल त परे जी ॻाल्हि आहे, पर अकुल जा सिंगल बि कॾहिं बंदि थींदा हुआ। हिन कंजर उन ॻोठ जो ॾस पतो पुछी हुरींदो हकलींदो वञी उन ॻोठ जे वेझो पहुतो त हिन खे हिकु हमरा ॿनी में कमु कंदे ॾिसण में आयो। हिन सॾु कंदे चयो, हो भाऊ और ते अच, कमु थी। उहो हमरा पंहिंजो कमु छॾे हिन वटि आयो। हिन खां पुछी, मूंखे छो सॾु कई? हिन चयो, दरअसल अदा आऊं हिकु सैयद आहियां, मुंहिंजो नालो बाबा गुलाब आहे। हिन कंजर पंहिंजो नालो बाबा गुलाब रखी उन शख़्स खे ॿुधायो। हिन चयो, आऊं सुभाणे तव्हांजे ॻोठ में ईंदुसि, मूं में एॾी करामत आई, गुड़ बि सुन थी वञे, हाणे पूरी ॻोठ में वञी ॿुधा, सुभाणे आऊं ईंदुसि, इहा सॼी ज़िम्मेवारी तुंहिंजी आहे। हर माण्हू खे वञी इतला कर। हमरा जॾहिं बाबा गुलाब जो ॿुधो त गिगूं हणणु लॻो, वाचूं टिड़ी वियसि। यकदमि हाज़ुर बाबा चई हथ पेर चुमे यकदमि ॻोठ में ॾोंको हणी मस्जिद जे मुनारे में चढ़ी चई, सुभाणे असांजे ॻोठ में बाबा गुलाब ईंदो, उन में त एॾी करामत आहे, एॾो करामत वारो सैयद आहे, गुड़ ते दम करे उहो बि सून थी वञे। ॻोठणनि जॾहिं बाबा गुलाब जो ॿुधो त ख़ुशी में गीगूं हणणु लॻा। उन ॻोठ जा माण्हू एॾा सादड़ा अबोज हुआ, जेकॾहिं को किन चवे त आसमान मां ॾाड़ूं ऐं कतल वसनि त ॾोंकरी खणी ॿी वञनि। बेवकूफ़नि जे ॻोठ में हुल हली वियो। साईं सुभाणे बाबा गुलाब ईंदो, वॾो वली पोतल पीर आहे, कंहिंखे अगरि पुटु नथो थिए त दुआ करण सां पुटु ईअं पैदा थींदो जीअं गॾा गाह खणण सां लिॾ हणे, गुड़ ते पढ़ाई करे सोन थी वञे। ॿियो त ठहियो, कंहिंखे पंहिंजी बक़ाया हयाती जो पुछा करिणो आहे, सो बि ॿुधाईंदो। सो सुभाणे असांजे ॻोठ में बाबा गुलाब ईंदो। सॼो ॻोठ ॼण त दीवानो थी वियो। हर घर में ॻाल्हि हुली वई, बाबा गुलाब ईंदो, बाबा गुलाब ईंदो। बाबा गुलाब पाक माण्हू आहे, बाबा जे दुआ सां धीउ ऐं पुट जी शादी थींदी ऐं सभु को अमीर थींदो। बाबा गुलाब साह ॾसींदो। सो सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि हुली वयूं। हिन कंजर छा कयो, बेवकूफ़नि जे ॻोठ आयो, ॻाढ़े रंग जी चादर, गिची में मलाऊं, हथ में बांसुरी ऐं कुल्हे ते मिर्चनि वारो कुंजरो हो, साह साणंदो ॻाल्हाईंदो हलियो। हिन कंजर छा कयो, कंहिं छोरे खे ॾियारी ते बीहारे छॾियो। छोकिरो कंजर बि को वॾो हरामी हो। छोकिरे कंजर ॻोठ में पहुचण शर्त ही कलाम ॻाइणु शुरू कयो, हो सितारा सलाम कनि पिया, बाबा गुलाब आयो, अची ठग खे फुॾाइणु शुरू कयूं। छोकिरो कंजर एॾो त फुंडाइणु लॻो जो ॻोठणनि खे चई, हींअर जो साईं जो हथु मुंहुं धोई पहिरां त साईं खे मानी करायो, पोइ साईं तव्हां सभिनि जा मसला ॿुधंदो। माण्हुनि संदसि सुठी आदर भाउ कयो। कंहिं मानी वञी खणी आयो त कंहिं पाणी अहिड़े हिसाब सां हिननि ॿिन्हिनि खाई रज कयो। माण्हुनि संदसि आस पास तलाउ वांगुरु वेही रहिया, जीअं ढूंढ ते गिज वेहनि, जीअं मायूं बेनज़ीर जे किस्त वठण लाइ गॾु थियनि। का पोड़ी अमाण करे का नौजवान माउ पंहिंजी ॿार सां त को नौजवान राज़ पुछण लाइ अची चौधारी फिरी विया। ठग कंजर चयो, जेकॾहिं तव्हीं चाहियो था गुड़ बि सून थिए त 50 रुपया ॾियो, पढ़ाई करे ॾियां, सोन थी वञे। ॻोठणनि अची गुड़ गॾु करे हिन कंजर जे साम्हूं रखियो। हिन कंजर 50 रुपया वठी अची पढ़णु शुरू कयो। सून सून थिजां, गुड़ मां सून थिजां, इहा अची विर्द पढ़णु शुरू कयूं। ॻोठणनि खे चई, मां विर्द पढ़ियो आहे, हाणे हर को पंहिंजे घर में गुड़ खे मट में विझी ढक ॾेई 3 ॾींहं सिज जे तपश में रखी छॾियो।
टे ॾींहं गुड़ सून थी वञे। इन विच में मट जो ढक न लाहियो। जेकॾहिं मट जो ढक लाहींदो त जादुई असरु ख़तमु थी वेंदो। हर माण्हू हिन कंजर खां विर्द वठी गुड़ खे पट ते रखी मट जे मथां ढक ॾेई पाण इंतज़ारु करणु लॻा। हिन कंजर उन ॻोठाणनि खे फुरे अॻिते रवानो थियो। अॻियां हिकु ॿिए ॻोठ में पहुतो। उन ॻोठ जे ॻोठाणनि खे चई, अॼु राति तव्हांजे ॻोठ में जिननि जो हमिलो थींदो। बचाए लाइ रुॻो उल्लू ग्राम विर्द वठो, न त तव्हांखे जिन बुझ बुझ करे छॾींदा। ॻोठाणनि दिलि में चयो, हीउ कंजर जो पुटु वरी किथां आयो? सो कंजर ॾाढो को कूड़ो आहे। सो ठग खां पुछई, ॾे हाल वाल, तूं केरु आहीं? हिन जेको ॾियाड़ी ते हमरा बीहारियो उहो कंजर को वॾो हरामी हो। उन अची हिन खे फुॾाइणु शुरू कयो। चईं, हीउ बाबा गुलाब आहे, वॾो बुज़ुर्ग आहे, वॾो पोतल पीर आहे। ॻोठाणनि जॾहिं बाबा गुलाब जो ॿुधो हथ पेर चुमणु लॻा। ॻोठाणनि चयो, बाबा जिननि खां असांखे बचायो। हिन कंजर चयो, जिन वॾा रुश्वत खोर आहिनि, ईअं न मुड़ींदा। हाणे हर माण्हू 100 रुपया रखे त जिननि खां तव्हांखे बचायां। हर माण्हू साह जे ख़ौफ़ मां 100 रुपया रखी हिन कंजर खे ॾिना। हिन कंजर छा कयो, जेको ॻाढ़े रंग जो चादर हुयो जंहिंमें गॾाला ॻाह भरींदो, सभिनि खे टुकड़ो टुकड़ो ॾेई चईं, सुभाणे फलाणे तरफ़ जिन इंसानी शिकल में ईंदा। तव्हांखे बेज़ाहिर त इंसान ॾिसण में ईंदा, हालांकि उहे जिन ईंदा। जेकॾहिं ॻोठ तरफ़ ईंदो ॾिसो त हमिलो कयोसि, न त ॻोठ पहुचणु शर्त तव्हांखे बुझ बुझ करे छॾींदा। मूं हिन में अहिड़ी त विर्द करे छॾी आहे, फतह तव्हांजी थींदी, लेकिन कुझु हिमत तव्हां पाण कजो। हिन ॻोठाणनि खे फुरे पाण अॻिते रवानो थियो। पोइ ॻोठाणनि जॾहिं 3 ॾींहं मटन मां ढक लाथा, ॾिसी हैरान थी विया। गुड़ गर्मी जे करे ॻाढ़ो पघिरजी वियो, ॼण को नंढड़े ॿार टोरो कयो हुजे। ॻोठाणे चयो, वञ भेणे जा पुट, हीउ को कंजर वॾो हरामी ठग निकितो जेको असांखे फुरे वियो। वारो कयो कंजरो, पोयां लॻी सटको ॾियूंसि। ॻोठाणनि लठ ॿाठा किन पादर कंहिं कुहाड़ी, जीअं शिकारी गिदड़ जे शिकार ते निकिरनि। ॿिए ॻोठाणनि जॾहिं लश्कर पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां ईंदो ॾिठो त हिननि चयो, बराबरि बाबा गुलाब पोतल पीर आहे, जंहिं असांखे अॻु में आगाही ॾिनी। हाणे वारो कयो, न त हीउ जिन असांजे ॻोठ में दाख़िल थिया त सॼे ॻोठ खे नास कंदा। हिननि बि लठ ॿाटा खणी रवाना थिया। पहुचणु शर्त अची हिक ॿिए जा मथा कचे करे छॾिया। नेठि हिकिड़े रड़ करे चयो, असांखे मारियो छो था? तॾहिं हिकिड़े चयो, तव्हां जिन आहियो, असांखे बाबा गुलाब ॿुधायो। ॻोठाणनि चयो, अलाह पाक तव्हांजी मत विञाई आहे, असां इंसान आहियूं, जिन न आहियूं। बाबा असांखे फुरे वियो आहे, कंजर जो पेरनि जोड़ जो ठग आहे। हिन चयो, ईअं वरी कीअं हूंदो? बाबा गुलाब त पोतल पीर हुयो, जंहिं असांखे आगाह कयो आहे। नेठि ही विड़ी विड़ी थकिजी पिया। पोइ थधे दिमाग़ में हिननि खे ॻाल्हि सम्झ में आई। पोइ त ॿिन्हिनि ॻोठाणनि जा माण्हू ठग जे पोयां लॻी विया। लेकिन हुन कंजर को वॾी मिंज़ल करे वियो। अॻिते हली हिन कंजर हिकु घर वरितो ऐं बाक़ी ज़िंदगी जा ॾियारा वॾे ख़ुशी सां गुज़ारणु लॻो। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों, उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों, मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।